IBA पब्लिक स्कूल सखर में सकाफ़ती ऐं बिज़नेस मेलो लगायो वियो आहे जिते शागिर्दनि पारां खाधे पीते जा मुख़्तलिफ़ स्टॉल सां गॾोगॾु जेके आहिनि सो साइंसी प्रोजेक्ट पिणु नुमाइश लाइ रखिया विया आहिनि। अचो हिते मौजूदु हाज़रीन सां ॻाल्हि ॿोल कयूं। असांजे सखर IBA पब्लिक स्कूल सखर में असां ॿ शयूं ऑर्गेनाइज़ कयूं आहिनि। हिकिड़ो आहे स्टीम, अॼुकल्ह दुनिया जो जेको फोकस आहे उहो साइंस टेक्नोलॉजी इंजीनियरिंग मैथमेटिक्स ते आहे। असां उनजो नालो आहे नेस्टीम। अॼु 9 स्कूल हिते पार्टिसिपेट कयो आहे सिंध जा ऐं कोई 80 प्रोजेक्ट आहिनि। इहे जेके 80 प्रोजेक्ट तव्हां ॾिसो पिया, इहे सभई क्लास 9th खां वठी इंटर जा ॿारनि इन्हनि मुख़्तलिफ़ शयुनि ते रिसर्च करे इहे प्रोजेक्ट ठाहिया आहिनि। जीअं त तव्हां ॾिसी रहियो था, अगरि असां में रोटेट कंदो इहो जीअं प्रोजेक्ट असांजो, त हिते हवा मां बिजली प्रोड्यूस थिए थी। हिते तव्हां ॾिसी था सघो वोल्ट मीटर आहे ऐं लाइट्स असां यूज़ कयूं आहिनि, त जीअं असां पंहिंजे विज़िटर्स खे ॾेखारियूं त असांजो प्रोजेक्ट कमु करे सघे थो। इन जा काफ़ी सारा फ़ाइदा बि आहिनि। अगरि ॾिसो वञे त असां इन खे काफ़ी चीप आहे। अगरि ॾिठो वञे त इहो सस्तो प्रोजेक्ट आहे। अगरि वॾे प्लांट्स जे तौर में इस्तेमालु कयो वञे त फैक्ट्रीज़ में ऐं काफ़ी जॻहनि में यूज़ कयो वञी सघे थो, जिसमें आपको पिच और लाइक ये जो कैरेक्टरिस्टिक्स है साउंड के, उनमें डिफरेंस बता रहा है। तो उस चीज़ के बारे में ये प्रोजेक्ट। हमने ये एक म्यूज़िकल इंस्ट्रूमेंट बनाया है जिससे हमें पता चल रहा है कि हम लोग डिफरेंट साउंड कैसे बना सकते हैं विद द हेल्प ऑफ किसी पाइप की लेंथ। और हमें इसमें ये भी पता चल रहा है कि अगर हम किसी चीज़ को कनेक्ट करते हैं तो उसकी जो है वो साउंड किस हद तक ट्रैवल कर सकती है। इवन कंप्यूटर साइंसिस, आर्टिफिशियल इंटेलिजेंस सभिनि खे कवर कयो वियो आहे। स्टूडेंट्स खे मैक्सिमम एक्सपोजर ॾियण जी कोशिशि कई वई आहे त जीअं उहो यूटिलाइज़ करनि पंहिंजे स्किल्स खे। उहा अवेयरनेस ऐं शौक़ु पैदा कजे त हू जीअं हिन वक़्तु नंढी उमिरि में आहिनि त हू जेके साइंसी प्रोजेक्ट कनि था, इन्हनि साइंसी प्रोजेक्ट्स में हुननि जे ज़हन में इहो हिकिड़ो आइडिया अचे थो त हू पंहिंजे मुआशरे जा जेके समाज जा मसइला आहिनि उन्हनि खे साइंसी तरीक़े सां कीअं हू हल करे सघनि था। हे एथाइन गैस आहे जंहिंखे जॾहिं कैल्शियम कार्बाइड आहे, जंहिंखे असां चवंदा आहियूं आम ज़बान में उर्दू में कार्पेट जीअं पाणी में पवंदो आहे त उहो हुन सां रिएक्शन कंदो आहे। रिएक्शन में एसिडिलीन गैस ठहंदी आहे जंहिंखे इंटरनेशनली असां एथाइन चवंदा आहियूं। उहो वेल्डिंग में इस्तेमालु थींदी आहे। घणो करे जॾहिं ऑक्सीडाइज़र में लॻंदो आहे त तेज़ प्रेशर सां ॿरंदी आहे। अगरि असां हिनखे हाई अमाउंट यूज़ कयूं त असां कार इंजन हलाए सघूं था जेके असांखे डेवलप करणा पवंदा। हिन गैस में ऑर्गेनिक कंपाउंड हूंदो आहे। इहा गैस असां वेल्डिंग मशीन्स में यूज़ करे सघूं था ऐं जेके कार्स जूं मशीन आहिनि, कार्स वग़ैरह इंजन्स उहे ठाहे करे असां उन ते बि यूज़ करे सघूं था ऐं एनर्जी रिसोर्सिस ते बि यूज़ करे सघूं था। ऐं हिन जो एडवांटेज इहो आहे त असांखे इहो हीट लाइट वग़ैरह में इलाही शयुनि में कमु ईंदो आहे। हिन जा खोड़ फ़ाइदा आहिनि। इहो कंहिं बि मेटल जे थिकनेस खे इंक्रीज़ कंदो, हुनजी वेयर रेजिस्टेंस इम्प्रूव कंदो ऐं हुनजो थिकनेस, वेयर रेजिस्टेंस ऐं उनजी इलेक्ट्रोलाइटिक पावर ऐं इहो हिकिड़ो मेड थींदो आहे इलेक्ट्रोलाइटिक सेल में, जंहिंमें एनोड ऐं कैथोड जो मैजिक हूंदो आहे। मां तव्हांखे अखरनि में नथो ॿुधाए सघां त मां केतिरो दिलि में ख़ुशि आहियां। जेसि ताईं कराची में हुयुसि उन वक़्त ताईं मूंखे सिंध जे तालीम जे बारे में ॾाढो उल्को रहंदो हुयो ऐं मूंखे 5-6 ॾींहं थिया आहिनि। मुंहिंजो फर्स्ट विज़िट आहे पब्लिक स्कूल्स ऐं EMO स्कूल्स वारनि खे। उन्हनि वॾी महिनतूं कयूं आहिनि। हे असांजो स्टॉल आहे। इहो मुंहिंजी दोस्तनि ऐं मां आयो आहे। असां इहो सॼो सामान घर मां बि ठारायो आहे ऐं कुझु ॿाहिरां बि वरितो आहे ऐं इलाही सामान असां मतिलबु कुझु। इन जो मक़सदु इहो आहे त तव्हां कीअं बिज़नेस वग़ैरह था करे सघो, इहो ॿारनि खे सेखारियो थो वञे। असां इलाही हिनखे मज़ो थो अचे ऐं प्रोजेक्ट्स वग़ैरह बि आहिनि हिते ऐं सर्टिफिकेट जा इनाम बि मिलंदा। 5000 फर्स्ट पोजीशन जा, सेकंड पोजीशन जा 3000 ऐं थर्ड पोजीशन जा 1000। मैक्रोनी, चना चाट और चीज़ रोल, सैंडविच। बस इससे हमें पता चलेगा कि हमें कैसे कमाते हैं और इसमें लर्निंग भी होगी हमारी और नॉलेज मिलेगी। असांखे सिखण जे लाइ मिले थो त असां कीअं असांखे अगरि अॻिते हली बिज़नेस कयूं बि था त कीअं कबो। ऐं वरी हिते इलाही गेम्स वग़ैरह बि आहिनि त इन जे करे असां इंजॉय वग़ैरह बि कयूं था ऐं असां सिखूं था त कीअं पैसा कमाइबा आहिनि। IBA यूनिवर्सिटी तोड़े ॿियनि हाज़रीन जी ॻाल्हि ॿोल ॿुधी ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध में तइलीम जे बहितरीअ सां गॾोगॾु अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम कया वञनि जीअं शागिर्दनि जी ॼाण में इज़ाफ़ो थी सघे। कैमरामैन रज़ाक सोलंकीअ सां गॾु अनस गांगरो, KTN न्यूज़ सखर।